पाकिस्तान जे दौरे ते आयल श्रीलंका क्रिकेट टीम जे रांदीगरनि जूं सिंध जे राजधानी वारे शहर कराची में रौला कयूं। श्रीलंका क्रिकेट टीम जे रांदीगरनि गुज़िरियल राति कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में खाइण पीअण जे हवाले सां मशहूरु फूड स्ट्रीट बोट बेसन जे हिकु निजी रेस्टोरेंट में वञी राति जी मानी खाधी ऐं रेस्टोरेंट अमले सां सेल्फियूं कढी इंजॉय कयो। श्रीलंका जे रांदीगरनि क्लिफ्टन खां अलावा डिफेंस वारे इलाइक़े जे मशहूरु तफ़रीही हंधि दो दरिया जो बि दौरो कयो ऐं सख़्त सर्दी में समुंड जे किनारे ते वेही थधि जो मज़ो वरितो। रोशनी जे शहर कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते दौरे दौरान परॾीही टीम जा रांदीगर सिक्योरिटी इंतज़ामनि खां मुतमइन नज़र आया ऐं महिमान रांदीगरनि कराची जे मुख़्तलिफ़ होटलनि ते खाइण पीअण खां अलावा तफ़रीही माॻनि ते पंहिंजूं तस्वीरूं कढी सोशल मीडिया ते अपलोड कयूं। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम कराची।